जा औरत मथा एहसान सचाई जो पेकन न्यारो नबिया बने औरतन जो सहारो नबिया उन्हें वक्त मकबूल खोटी खरिया मोहम्मद खुदा जो नबी आखिरिया जनाब मास्टर साहब मानवारा उस्ताद साहिबो ऐं प्यारा साथियो अस्सलाम वालेकुम। अज मुझी तकरीर जो नाम है पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औरत मथा एहसान। वो वक्त जॾहिं दुनिया गुमराही जी ऊंधाई में गरक थी चुकी हुई, इंसान मां पंहिंजनि करामनि जी शिनास खत्म थी चुकी हुई, अहिड़े वक्त में अरब दुनिया में औरत खे माउ भेण न्याणीअ जो पाक रिश्तो ॼण बदना घटि दर्जे वारी फुज़ूल हस्ती सम्झो वेंदो हो। संदसि हैसियत हिक रांदीके वांगुरु हुई। न्याणी खे जीअरे दफ़न करण में को पीअर न सम्झो वेंदो हो। औरत मजबूर हुई, बेवस हुई, लाचार हुई। अहिड़ी हालत में कुदरत खे रहम आयो ऐं सरवरे कायनात खे दुनिया मथा रहमत जल आलमीन बनाए मोकिलियाईं। सरकार दो जहान मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा जन औरत खे सलामत जी हालत मां ॿाहिरि कढी उहो मान ऐं मर्तबो ॾिनो जंहिंजो तसवर बि न हो। औरत खे कनीज़ ऐं नौकरानी जी हैसियत खां बुलंद करे खेसि माउ भेण ऐं धीअ जे मुक़दस रिश्ते जे आला दर्जे ते पहुचायो। औरत जे माशरे में जेका भी इज्जत अफ़ज़ाई थी उहा अल्लाह पाक जे हुकुम सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कई ऐं करार ॾेखारी। औरत खे मां जी हैसियत में एॾो त मुक़दस फरमायाऊं जो खेसि क़दमनि हेठां जन्नत हुजण जी ख़ुशख़बरी ॾिनाऊं। महबूब ख़ुदा जा इहे एहसान फ़क़ति औरतुनि ते न आहिनि पर सॼी दुनिया ते आहिनि जेके ला नथा सघनि। ममा Very good, Betty.